हेलो केर तो ॻाल्हाए? अरे नओं नंबर वरितो आहे संजू जियो जे नाले सां सेव करे छॾियो। हलो यार किथे घुमण जो प्लान ठाहियो, ज़िंदगी झंड थी वई आहे। घुमण यार काथे? ॿुधो न असां सभिनी सुभाणे मीटिंग रखी आहे, पोइ डिसाइड कंदासीं। असां माना केर? सुभाणे हा ठीकु आहे न, हले न। दिनेश भाऊ काथे हलूं? यार काॾे बि हलो, मां रेडी आहियां, आई एम रेडी। लोनावाला हलूं, पोइ माथेरान, त महाबलेश्वर। त हिकु कमु कयूं, तंहिंखां शिमला ऐं कुल्लू मनाली था हलूं। त हिकु कमु कयूं, वैष्णो देवी ऐं हरिद्वार हलूं। बस पोइ हाणे हिकिड़ी जॻह बची अथव। कहिड़ी? कहिड़ी? गोवा 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 गोवा। यार मूंखे परमिशन न मिलंदी गोवा। छो? यार मां पहिरियों बि ॿ टे दफ़ा पप्पा खां पुछियो आहे गोवा लाइ, मना कंदा चवंदा दोस्तनि सां न, उमिरि न आहे तुंहिंजी। यार पप्पा खे चओ दिनेश ऐं अनिल भाऊ गॾु आहिनि, तूं चएसि। दिनेश भाऊ मूंखे ख़बर आहे न मञींदा, ख़बर आहे न। तूं पुछे न, पुछण में छा? मूंखे गाॾी ॾींदा। यार तूं मूंखे नंबर ॾे, मां थो ॻाल्हायां साणे। लॻाए ॾिस न, फोन लॻाए ॾिस। यार तव्हां करे मां गाॾी खणूं, सम्झंदा कयो प्लीज़। तूं ॾे फोन ॾे। फोन कंहिं लॻाई मूंखे? हाँ पप्पा हुन दिनेश भाऊ आहे। कहिड़ो दिनेश भाऊ आहे वरी? तूं चएसि फोन लॻाइण लाइ? अरे मां छो चवंदोमांसि यार, असां गोवा जो प्लान पाटियो हुन सभिनी जो फाइनल हो, त मां चयो पप्पा खां पुछी ॿुधायां सुभाणे, त चयो न असां हाणे फोन लॻाईंदासीं ॾे, हिन करे तव्हांखे हुन लॻायो। पर अहिड़ी कहिड़ी तकड़ लॻी आहे तव्हांखे? माण्हू घर वेंदो आहे, माउ पीउ सां सलाह वलाह कंदो आहे, अॻियां पोयां सोचींदो आहे, सोच वीचार थींदी आहे की डायरेक्ट ओॾी महिल गोवा जो प्लान ठाहियो आहे, घुमणु वञूं। केरु केरु थी गॾु? ख़बर त पए कहिड़ा टपोड़ी आहिनि इहे। अरे पप्पा टपोड़ी वरी छा था यार, मतलब दोस्त आहिनि न ग्रुप वारा, दिनेश भाऊ, अनिल भाऊ, संजू विनय। दिनेश भाऊ, अनिल भाऊ, हे कहिड़ा भाऊ खणी आयो वरी? अरे पप्पा यार असांजो ग्रुप आहे न गणपति जो नॉटी लॉन्डे, हुन में आहिनि न अनिल भाऊ, दिनेश भाऊ। अनिल भाऊ इहो वाइस प्रेसिडेंट आहे ऐं दिनेश भाऊ प्रेसिडेंट आहे। तव्हांजे ग्रुप में कोई इहो ॾेखारियो मां जो बैनर ॾेखारियो मां न गणपति जे टाइम ते। वॾी संस्था आहे बाबा तव्हांजी नॉटी लॉन्डे, ईअं बैनर था लॻायो वॾा वॾा, प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट ईअं रखी वेठा आहियो, ॼण त जाई छा चवां। अरे यार पप्पा माण्हू अॻे चवंदा की भॻवान जो नालो खणो जोर सां, ताड़ियूं वॼायो, झांझ वॼायो, घंट वॼायो त भॻवान तव्हांजी ॿुधे, पर तव्हां अॼुकल्ह जी पीढ़ी ईअं साणिया थी वेठा आहियो, ईअं वॾा बैनर था लॻाए छॾियो, प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट, जीअं भॻवान मथां ॾिसंदो, हा भई हे धणी प्रेसिडेंट आहे, वाइस प्रेसिडेंट आहे, हिननि जो वधीक भलो करिणो आहे, ॿिया नंढा नंढा कार्यकर्ताउनि जा फोटो हिननि जो घटि भलो करिणो आहे, ईअं न? अरे यार पप्पा छा रे यार पप्पा, टपोड़े वांगुरु घुमंदा, चुप करे, काई ज़रूरत न आहे। हलो थी दुकान ते चंपल फटाफट कर। अरे यार पप्पा मां हेॾे टाइम मां केॾे बि न, पप्पा प्लीज़ वञण ॾियो न यार। माना उसूल आहे छा? हेॾे टाइम मां काॾे न वञा त मां वञिणो आहे? मां 15 सालनि खां काॾे न वियो आहियां, माना छा मम्मी दुकान बंदि करे दोस्तनि जा प्रोग्राम ठाहिया घुमण जा। अच्छा ठीकु आहे ॿुधो न, मां बि हेॾे वञा थो, मां बि पोइ सिधो 15 साल जाम थींदो पप्पा, मां बि सिधो मथे साल वेंदुमि पप्पा। मां तोखे हिन दफ़े ई मोकल नथो ॾियां, तूं मूंखे मथे दफ़े ई मोकल नथो वठी, मथे साल वेंदे। यार पप्पा प्लीज़ हेॾे वञण ॾियो न पप्पा यार प्लीज़। पर सभु ॻाल्हियूं छॾ, सुभाणे जो माण्हुनि खे ख़बर पए छोरो गोवा वियो अथनि, नालो केॾो ख़राबु आहे। पप्पा यार सॼी दुनिया ते गोवा ने यार, मां थोड़ी थो वञा खाली यार, मतिलबु सभु दोस्त थी आया आहिनि गोवा। हा बसि जिते किथे इहा ई रीस लॻी पई आहे, रईस ज़्यादा बि लॻी पई आहे, जीअं दोस्त चवनि उहो करिणो आहे, अॻोपो चवनि दोस्तनि खे खाराइणी पीआरणी बि उहो ई, सुम्हारणी बि उहो ई, हिते छो थो अचे घर खे त धर्मशाला तूं करे ई छॾी आहे, ख़ाली खाइण जो सुम्हण थो अचे। यार पप्पा प्लीज़ हेॾे वञण न यार प्लीज़ पप्पा, सची थो चओ, सॼो ॾींहुं दुकान ते मम्मी ख़ाली पुछ वञ। अरे यार तोखे चयो न मम्मी खां नहीं पुछ, मूंखां न पुछ, हल उथी। हाँ छा था चओ? ॾिस जीअं पप्पा चई मां छा चवां हाणे? अरे पप्पा त हा चयूं न, तव्हां लाइ चयो बाक़ी पुछण लाइ। हाँ हल ॾिसां थी, अचां थी पप्पा, ॻाल्हायांसि थी पप्पा सां। हल हिकु त मुंहिंजी माई न आई, रत करे मारियो अथऊं। ॾिस त राजा हे बल्ब बंदि चालू थो सही, चेक त करेसि, ॾिसांसि थो। जी हेॾा छा था चओ? छा चवां? अलाए घुमण लाइ थो चए, चई पप्पा हा कई, मम्मीअ खां पुछेसि। हेॾे हेॾे हा कई मैं तोखे? यार पप्पा तव्हां ई चयो न मम्मी खां वञी पुछेसि। माना हा थी वई?
हेॾा छा करिणो आहे हाणे जेको सम्झ में अचे मां छा चवां हेॾा मुड़ त हूअं ई न वञण लाइ चओसि कॾहिं वेंदो कीअं वेंदो कुझु धणी सां ई आहे ॾिसो पहिरियों डिसाइड कयो छा आहे प्रोग्राम तव्हांजो पोइ ॻाल्हायूं था ठीकु आहे थैंक यू यस यस घणो कमाईंदो आहे हिकु टिकट ते अरे यार बस कयो न साम्हूं वारी खल था लाहे छॾियो अरे पुछण में छा आहे अरे यार चई केरु हे घणो कमाईंदो आहे छा पियो चवई मतिलबु आहे कुझु ॻाल्हियुनि जो अरे यार द्रिवेन छॾ भाई घणे तो तूं छॾ यार द्रिवेन छो थो विच में पए अरे यार दिनेश भाऊ हिकु ॻाल्हि ॿुधायांव हे त असां ठीकु आहे चुप करायूंसि था भई हाली चुप कर हाणे मां 15 मिंट में कुझु न चवां न बाक़ाइदे हिन खां आधार कार्ड और राशन कार्ड बि कढाए वठे था अरे ये थोड़ी अरे तव्हां अहिड़ा आयो न साम्हूं वारे खल था लाहे छॾियो खलन में कहिड़ी नहीं खलल थी माण्हू कर्म सुधारण में लॻा पिया आहिनि तव्हां फालतू सवालनि में लॻा पिया आहियो छाजे सा ए भई हिकिड़ी ॼाण आहे न हिक ॿिए जी ॿियो छा सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली ओ बंदर वे बुख लगी है घणी देर तुझे लाइ बैठे हैं डिड आई टेल यू टू वेट मैंने बोला क्या तुम सबको मेरा इंतजार करो हाँ मां चयो छा तव्हांखे इंतजार करण लाइ जंहिंखे विहणो आहे वे जंहिंखे वञिणो आहे वञे सम्झो ओए हेॾे अच वाकई बांदर तो लॻे हा कल्ह खां लैंडलाइन ते फ़ोन थो लॻायां पोइ चए थो जियो जियो कयो दिनेश भाऊ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हा मां डिसाइड करे छॾियो आहे जेका बि शइ फ्री हूंदी न हा। हुनखे मां जियो चवंदुमि छाकाणि त जियो जे नाले सां फ्री दिमाग़ में ईंदो आहे मुंहिंजी लैंडलाइन फ्री आहे इन करे मां जियो फ्री चई छॾियो हलो यार दिनेश भाऊ अॻियां छा करिणो आहे जल्दी ॿुधायो यार तव्हां सभु मस्ती छॾियो न धंधे ते ध्यानु ॾियो हाणे सभिनी खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो त हलणो कॾहिं आहे संजू तूं कैलेंडर खोल हा मूंखे ख़बर ई कंहिंजो ध्यानु हूंदो न कैलेंडर ते इन करे मां दुकान तां कैलेंडर खणी आयुमि त तारीख़ुनि में मिस्टेक न थिए कैलेंडर खणी आयो जॾहिं तारीख़ूं कीअं ॾिसंदो अरे भाऊ तव्हां मोबाइल में कॾहिं कैलेंडर न ॾिठो आया अरे हा मां सुबुह दुकान ते हुयुमि मां चयो कैलेंडर ते हिननि खे ध्यानु हूंदो न कंहिंजो एॾो ध्यानु आहे न इन करे मां कैलेंडर लाहियुमि दुकान तां भाऊ छा थियो अथव हलो हाणे ॾिसो दिनेश भाऊ अॾा फर्स्ट में हा। कॾहिं हलिणो आहे असांखे कोई भी कोई वीकेंड हल न हा वीकेंड ठीक है त 6 में 6 में न यार एॾो जल्दी कीअं थींदो अॼु 1 में आहे 5 ॾींहं आहिनि बाक़ी हिकु कमु कयो न 3 तारीख़ फिक्स कर नेक्स्ट वीकेंड हा 3 तारीख़ स्लीपर में अथव 206 वेटिंग 206 थर्ड एसी में 150 वेटिंग न न यार वेटिंग न नेक्स्ट वीक ॾिस माना 20 तारीख़ ॾिस 20 तारीख़ खणी आयो कैलेंडर 20 20 तारीख़ स्लीपर में अथव 86 आरएसी थर्ड एसी में 50 आरएसी मुंहिंजे हिसाब सां ईअं कंफर्म थी वेंदव ये हा मैंने हिन में ट्रेन में घणो टाइम लॻंदो आहे पहुचण में सम्झ तव्हां राति जो गाॾी आहे 8:30 बजे उते सुबुह 10 बजे लाहींदी सम्झ 10 कलाक अप्रोक्सीमेटली 10 कलाक लॻंदा फ्लाइट में फ्लाइट में 40 मिंट बस 40 मिंट दिनेश भाऊ हलूं जहाज में जहाज में हा विनय ॾिस जहाज जी पोजीशन 2100 रुपया वन में हिक बस हलणो ख़ाली तव्हां हलणो 2100 रुपया हाँ 40 मिनट चक्कर आहे 2100 रुपया अरे फ्लाइट में चक्कर आहे पैसा आहिनि या इहे ॿियो न त
ट्रेन में तव्हांजा लॻनि था 10 कलाक ऐं फ्लाइट में लॻंदा 40 मिंट त जेके 8-9 कलाक बचंदा न उन जा पैसा आहिनि इहे। अच्छा ईअं चाहिए 40 मिनट चक्कर है 2100 रुपया। ए जीअं फ्लाइट में ईंदो माण्हू चवंदा छा फर्स्ट टाइम चक्कर खाने आयो, हम तो रोज चक्कर खाने आते हैं। अरे यार छॾियो न टीपी, जल्दी ॿुधायो छा करिणो आहे। अरे यार तव्हां सभिनी खे हलणो आहे फ्लाइट में? हा ले न। फ्लाइट में न यार, हिकु कमु कर ट्रेन में ई था हलूं। पर यार तव्हांखे प्रॉब्लम छा आहे फ्लाइट में हलण जी? अरे फ्लाइट में यार मूंखे उल्टी ईंदी आहे। अरे यार अनिल कुछ भी, बस में उल्टी ईंदी आहे, फ्लाइट में कहिड़ी उल्टी ईंदी आहे? अरे फ्लाइट में मूंखे उल्टी ईंदी आहे, छाजे थोरे देरि करे तबियत ख़राब थी पए, मूंखे उल्टी ईंदी आहे फ्लाइट में। न थींदो आहे यार ईअं कुझु बि। अरे तूं आयो आहीं छा फ्लाइट में? तूं आयो आहीं? तूं आयो आहीं? तूं आयो आहीं? पोइ केरु वियो न, कहिड़ी ख़बर आहे कंहिंखे? अरे यार बदे में उल्टी ईंदी न, भूकंप थोड़ी अची वेंदो। अच्छा भूकंप ईंदो त पोइ असां फ्लाइट में हलूं ईअं? अरे यार हिकु ॻाल्हि ॿुधाई वञे, कमु कर हिन दरिये पासे सीट कढी ॾिस। हा ठीकु आहे थी वेंदी। अच्छा दरिये पासे सीट कढण सां छा मूंखे उल्टी बंदि थी वेंदी? अरे माना उल्टी आई हुई त दरिये में करे सघंदो आहे न। हा दरी खोलाईंदो तव्हां भई हिनखे उल्टी। हल ठीकु आहे ठीकु आहे। दरी नथो खोले त चवंदा पायलट खे भाई 2 मिनट बड़े भाई को उल्टी आहे, प्लेन साइड में उतारो। ये बिहारी न प्लेन बिहारी न। हिनजे वरी मस्ती था कनि यार। अरे यार मस्ती न कंदा ॿियो छा कंदा, घुमण था हलूं। कंहिंजी नौकरी करण थोड़ी था हलूं। त दिनेश भाऊ हाणे 20 तारीख़ कयूं फाइनल? 20 तारीख़ हले? मूंखे हले 20 तारीख़ सभिनी खे हले न? ओके ओके। हा त हिकु कमु कर 20 तारीख़ कंफर्म करेसि। ठीकु उहा राति वारी गाॾी हुई न, घणे बजे हुई उहा? 8:30 बजे। हा हुन में डन करे। मिंट इहो एसी में था कढो न? एसी हा एसी एसी। अरे बेटे विनय एसी ऐं स्लीपर में घणो फ़र्क़ु आहे? स्लीपर जो 500 खां 550 हा ऐं एसी जो 1300 खां 1400 रुपया। यार दिनेश कमु कर न, स्लीपर ई था कढाई, काई तकलीफ़ थोरी आहे, 8-9 कलाक जी जर्नी आहे, एसी लॻंदी ऐं गर्मी ॿरू ॿरू काई तकलीफ़ न थींदी थी स्लीपर। गर्मी आहे सम्झंदो कर, जाम तकलीफ़ थींदी। गर्मी न थींदी यार, मां हेठि बि सुम्ही पवंदुमि, काई अहिड़ी काई ॻाल्हि आहे छा? 8-9 कलाक खाली एडजस्ट करिणो आहे। खराटा हणण वारा त एडजस्ट करे वेंदो, खराटा ॿुधण वारा कीअं एडजस्ट कंदा? ट्रेन एॾी आवाज़ कंदी आहे। यार विनय तूं हिकु कमु कर, तूं स्लीपर में कढाए, असां एडजस्ट था कयूं। और पर द्रिवेन ऐं संजू तव्हांखे हलंदो? अरे दिनेश भाऊ तव्हां लाइ जान हाज़िर आहे, अनिल भाऊ आई। जान वारी मुंहिंजी हेॾो शांति छो वेठो आहे? जो मतिलबु शायदि तो वांगुरु सुवाल पुछे। हेॾो शांति लॻो पियो आहे ॼण असांजो न्याणो आहे। यार विनय मतिलबु 20 तारीख़ डन न? हा डन। हा त 20 तारीख़ आर्तवार छंछरु ॾींहुं असां 20 तारीख़ छंछरु ॾींहुं राति जो असां हितां निकिरंदासीं। 21 तारीख़ आर्तवार ॾींहुं सुबुह सां हुते पहुचंदासीं। 22 राति 23 राति। हा न 22 राति। हा हा 23 मंझंदि जो गाॾी पकड़ींदा। अच्छा चलो 21 राति 22 राति ॿ रातूं इहे ट्रेन ई निकिरंदासीं। ओके ओके। बरा तूं 3 ॾींहं अरे हा 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 2 राति 3 ॾींहं। ठीकु आहे ठीकु आहे। डन न माना घर चई छॾिया न? हा हा विनय हिकु कमु कर, 20 डन करे टिकट कढाए छॾिस ऐं रिटर्न में ॾिस मिलई थी त ठीकु आहे, न त पोइ तत्काल में कढाईंदासीं। हले ठीकु आहे ॾिसूं था। अच्छा होटल कीअं करिणो आहे? अरे होटल त असां विसरी वियासीं। होटल हलंदासीं हुते, पोइ जेके रूम ॾिसी सुठा लॻा उहे कराईंदा न। अरे हाणे असां ज़माना विया, हाणे सभु ऑनलाइन आहे। ऑनलाइन हुते हलंदासीं सभु महांगो मिलंदो, हिते सस्तो मिलंदो असां। ठीकु आहे हल भली कढे ॾिस। होटल अहिड़ी ॾिसिजांइ जंहिंमें रोटी जियो हुजे। जियो जे मतलब? जियो मतिलबु जीअं फ्री, जीअं असां हे आहे हमरा असांजो फ्री। अनिल भाऊ तव्हां त दिल जी ॻाल्हि चई छॾी यार। हे असांजो फ्री आहे न, हे असांजो जियो आहे न। हे तव्हां सुठो दोस्त अथव? हा मस्तु। पुछो कीअं? कीअं ॿुधाए तूं ॿुधाए? तव्हां पाल्टू जो कंदे बि खेले वरितो त कुझु सुठो ई थियो न। जोक कॾहिं फाल्टू थींदा आहिनि दिनेश भाऊ? हलो हाणे हलो ड्रैग न कयो चुप करियो। त हाणे दिनेश भाऊ हिकु मिली अथव होटल, हा हुन में तव्हांजो स्विमिंग पूल अथव, हा ब्रेकफास्ट ओके। ऐं वाईफाई। अच्छा त घणो अघु? पर थोड़ी महांगी अथव इहा। तॾहिं बि घणो आहे यार। 6500 रुपया हिकु ॾींहं लाइ हिकु रूम। 6500 रुपया यार, जाम महांगो थी वेंदो। ओ दिनेश छा थियो? बरोबरु आहे न। 13 13 13 15 65 13 13 16 6500 बरोबरु आहे। अरे चरिया 6500 रुपया हिकु रूम जा अची। हा हिकु रूम असां असां हिकु रूम में सिर्फ़ु 3 ॼणा अलाउड कंदो आहे, असांखे 2 रूम वठणा पवंदा। मतिलबु असांजा 13,000 थींदा। रूम जॾहिं असां करायूं त पोइ असां 5 ॼणा सुम्हूं न, मां त हेठि बि सुम्ही पवंदुमि चादर पथारे। ए दिलवेर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हड़गड़ी ईअं ई छो थो चए भाऊ?
मां हेठि चादर पथारे सुम्हंदुमि चादर पथारे सुम्हंदुमि चए थो ट्रेन में बि चादर पथारे सुम्हंदुमि हिते होटल जे रूम में बि चादर पथारे सुम्हंदुमि आहे छा इहो भला मूंखे लॻे थो घर में बि हिनखे चादर विछाई सुम्हारींदा हूंदा। माना हिन जो लॉजिक ईअं आहे की असां 65 में रूम कराए छॾियूं पोइ घणा ॼणा बि वञूं माना हिन जहिड़ा माण्हू 20 ॼणा घुसी वेंदो अंदरि त वेठ सुम्हंदा 20 ॼणा इहे लाशूं पई वेंदी जीअं धीरे धीरे तूं पंहिंजे हिसाब सां बुक कराए 1200-1300 रुपया पर पर्सन हुजे त ठीकु आहे। हा यार 26 त एक्चुअली महांगो 2600 रुपया महांगो आहे। दिनेश भाऊ 26,000 रुपया चवंदा न धीरेन पंहिंजे पप्पा खे हा। धीरेन जो पप्पा ख़बर अथव छा चवंदुसि छा? उन्हनि 4 ॼणनि खे होटल में सुम्हण ॾे ऐं तूं पाण बीच ते सुम्हजे अलाए नेल घणो न ॻाल्हाए चुप करे दे इहा ॻाल्हि थी इहा ॻाल्हि थी हा भई पक्का पक्का न एक्चुअली चुप बरोबर कर हा बस बस ठीक माना त हाणे 20 तारीख़ कंफर्म डन 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 आयो हाल कयो झूलेलाल। हेलो हाँ काथे हाँ बाबा बैग तो पैक क्या ना बी मां अचां तो ॾिसां तो छा तो वेझे बैग में ठीक है